छो जो संसार की रिझाए न सकंदासीं भाई, केतरी भी कोशिश कयो, आखिरी श्वास ताणी कोई न कोई नाराज जरूर रहंदो। चओ हरे राम। आखिरी श्वास ताणी, अरे प्राण निकरी भी वेंदा तो पो भी खबर ना है वो मानू खुश रहंदो कि न। चओ जय श्री कृष्ण। कोई न कोई निराश रहंदो, कोई न कोई नाराज रहंदो। तंहिंखां भैया सभिनीनि खे छॾे हिकु परमात्मा खे ई राजी कयो बस। ॿियो के राजी कंदासीं? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। संत बुले शाह थिया आहिनि, मुसलमान दरवेश। उन्हनि पंहिंजी वाणी में लिखियो आहे, चवनि था भगवान खे मनाइण कठिन कोन्हे, इंसान खे मनाइण कठिन थी वियो आहे। उस रब नू मनाना औखा नहीं। संत बुले शाह जी वाणी तो कि उन प्रभु परमात्मा, उन रब, उन खुदा के मनाइण कोई वडो कम ना है, पर जेके असांजा यार दोस्त मित्र माइट इन संसार जा माण्हू उन्हनि खे मनाइण कठिन आहे। छो जो कोई न कोई निराश रहंदो। तंहिंखां सभिनीनि खे छॾियो, भगवान जी भक्ति कयो भाई। एक साधे सब सदे, हिक खे राजी कयो तो सॼो संसार पंहिंजो पाण ई राजी थी वेंदो। श्री कृष्ण